सुबह जो हिकिड़ो चाचो चांहि बि खणी आयो वरी डिश में ढके मूं सम्झो बिस्कुट अथसि कपिड़ो आयल हो कपिड़ो जो हटायां त हेॾो ॾाठो चाचा ॾाठो छो राति जली त माइन खां गाह न कराइण गाह पिड़े कंदो चाचा मुले जा बेटा टायर गॾी छॾे जल दॿ त ख़बर पए खबरदार माइन सां नबड़ो ज़ाल वीचारी ज़ाल जी कुर्बानी केॾी आहे पीउ छॾियई भाउ छॾियई भेनर छॾियई जंहिं घर जी आई उहो घर छॾियई जंहिं घर जे अङण ते 18 साल रांदियूं कई सभु कुझु छॾे अकेली तुंहिंजे पोइ आई उन वीचारीअ खे धक थो हणे अहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे कंहिंजी सर सां त हथ गंढ नासूं त चीरई हाणे वरी मुड़ुसनि जा हक़ ॿुधायां ईअं न त सुभाणे ओताक में सुता पिया हुजो मुलो निभागो वैल में विझो छो त केसट जा ॿई पासा ॿुधवा घोट बणा जो थक लाहे छॾी वॾी ॻाल्हि आहे न संजो सगरनि खे खिलाइण वॾी ॻाल्हि अथव हिन दौर में सगरा सिकी विया आहिनि खिलण उन ॾींहुं मां सईदाबाद निकाह पे पढ़ियो अल्लाह सईदाबाद चुप जो लॻी पई माशाअल्लाह गुल गुलाब जो गुल माशाअल्लाह अल्लाह बरकत ॾे अल्लाह क़बूल आसिफ जे सर गड़े वासिफ अल्लाह तुझे उम्र में बरकत दे माशाअल्लाह केडी संगत लड़ी आई बिरादरी वारा दोस्त मोरे का आस अल्लाह अन्या त अचन पिया ये हारन जो प्रोग्राम निकाह में कयो थोड़े रे जबा गुलकारे माशाअल्लाह अल्लाह बरकत दे छा त खल्क आई अल्लाह माशाअल्लाह अल्लाह तव्हांजे उम्र में बरकत जज़ाकल्लाह शादियूं बि कयो छोकिराओ जाते तो वञा छोरा चुंबड़िया पिया आहिनि अॼु तकरीर अहिड़ी कजाए जो बाबो सम्झी वञे इन्हें खुतबे वारी लठ खां सवा कोन सम्झा घणई था पूरनि खे चऊं बाबा छोकरनि जूं शादियूं करा जैसे लॉकडाउन थी वियो 6 महीना मोरो बंदि पियो माण्हुनि बि उहो मज़ो कोन कयो दुआ कयो अल्लाह कड़कड़ीअ में बरकत ॾे तो त 2 फसुल कया छोरे जा त 6 फसुल विया बस शादी ते वरी पहुतो जा पहिरियों मुड़सन जा हक़ ॿुधायां माई पुछन आई या रसूल अल्लाह मुड़स जो केतिरो हक़ पर फरमाए वॾो हक़ सही केतिरो पर फरमाए वॾो सही केतिरो ॿुधजो हुज़ूर फरमायो जे रब खां सवा ॿिए खे सजदे जो हुकुम हुजे हा मां ज़ालुनि खे हुकुम कयां त मुड़सनि खे सजदो कर ज़ाल मुड़स जे मोकल खां सवा पीउ जे घर बि न वञे असां वरी मायूं बिना पुछण जे सॼो मोरो घुमियो अचे ज़ाल मुड़स जे मोकल खां सवा नफ़िली नमाज़ बि न पढ़े ॿुधी छॾियो सब साथी ॾाढा जो सुबह ज़ाल मुड़स जे मोकल खां सवा नफ़िली नमाज़ बि न पढ़े फौजी जी ज़ाल आहे फौजी वीचारो 4 सालनि खां पोइ ॻोठु आयो आहे उहो हंध ते अखियूं हेठो टिमकाए हीअ मुसले ते बीठी आहे अल्लाहु अकबर वितर पर जान छॾ ड्यूटीअ ते चढ़ो हली बीठी आहे न पल पई पढ़े तूं राबा बसरीअ जी थी खबरदार ज़ाल मुड़स जे मोकल खां सवा नफ़िली रोज़ा बि न रखे रोज़ो रखणो चाहे न मुड़स खां पुछे माई तव्हां ॼणा या रसूल अल्लाह मां रोज़ो थी रखां मूंखे मुड़स मारे थो हुजूर फरमायो उथी बि छो मारींदो या रसूल फर्ज़ रोज़े जी ॻाल्हि कान्हे का वान रजुलन शाबुन माया नौजवान शादी कई त हाणे हिन खां जमल थो पुछाए चए थी मूंखे रोज़ो आहे
जबरदस्त या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ सोने नबी जो पैगाम तो दिया खुदा जो कसम या रसूल अल्लाह भली शादी हुजूर ने फरमाया इन आज़म निकाह बरका भली शादी हुआ तो वजह में खर्च सपा थोड़ो नबी तो चाहे कुछ परिणाम ना पंजे सजा बिस्कुट वठी मोली सर्वर के फोन कियो सही अचो मुझे पुट जो निकाह भी पढ़ो निकाह पढ़ी बिस्कुट कराए काए ट्रैक्टर वनी हणो से तेरे जानी छुट हाने से शादी में एदा जाया खर्चा दातन लजती थे खुदा जो कसम शादी थे थी ना पुछंदा लॻिया जो गाड़ियों आयूं द्वार वठण था वञो या पीढ़ीअ ते पिया वञो द्वार आहे हेतिरी चङो माण्हू वधी हणो से डिॻीअ में बाबा जन्य जो गाड़ियों आई भला एको साउंड आयो आसे एको साउंड बिया भला वो डाक्सन किथे आ जेते बुंड टंग बा ते वो मोरे फोन कया अचे बस ठीक आ वो छोकरा किथे जेके न डाक्सन ते नचंदा सिंधड़ी अंब जेड़ा ये छोरा जेके नचंदा ने घोट जा न पुफाट न मासा ए डेकोरेशन रेडी न 300 रुपया दिया हड़ी इन वटा न लाको ना हैदराबाद हुंदा आई ये छोरा जेके नचंदा न डाक्सन ते एको साउंड वारी ये एड़ा बेड़ी तरह अथवा सजी जन्य के गलत इशारा करना सच घोट जी गाड़ी हुंदी अगी इनन जी गाड़ी हुंदी घोट जी गाड़ी जे पोया बाकी गाड़ियों पोइते वेकिनूं बसियूं कारियूं उनमें न्याणियूं वेठल हुंदियूं ये छोरा ही बता पिछाऊं भले ता चल ते वीडियो ने जन्या दिसजो ये सजी जन्य जे ये कसम जो खुदा जो मां कूड़ तो ॻाल्हायां मां न हिते तव्हांखे बि हीअं क्या चवंदा ग़लति इशारा हुते बड़ा कंहिंखे ग़ैरत न थी अचे जो वसु पुॼे न छोरनि खे पेर चाटो ग़ैरत जा जनाज़ा निकिरी विया हाणे मां जाम शोरे तकीर कई यूनिवर्सिटी सब तो चओ सुभाणे ज़ोर सां मोहम्मद जा आशिक़ ॾाढा न यार हाणे तव्हां थकिजी पिया आहियो बसि मां बि इलाही टाइम विहारियो आहे तव्हांखे अॼु दुआ बि वरी अहिड़ी भली कराईंदुसि जो किरोना आए त कोन पर मुल्क छॾे भॼी वेंदो अञा वॾी दुआ अहिड़ी कंदुमि जो छड़नि जी शादी थी शादीअ जी दुआ मस्जिद में कबी आहे छा न या शादीअ जे जलसे में कबी आहे या बिस्तरो विछाए रब हिनखे आबाद कर ही भलो आया ही छा छो तुंहिंजो नालो छा आहे बड़े भाई इमाम अली केरु जेसर फ़कीर इमाम अली 500 तव्हांजे खीसे में डेंबू वेठा आहिनि बड़े भाई इमाम अली हिन जो कम तो लथो आहे तव्हां रोलुड़ी वियो भाई हे वरी ॿियो पियो अचे ही भलो आहे ही नोट अहिड़ा खणी आयो आहे जे मां पोखिया न सुभाणे मिर्जन माशाअल्लाह हिन जो नालो छा आहे बड़े वाह सर्वेच माना सभा सियाणो आहे तॾहिं त नोट पियो ॾे बड़े वाह सर्वेच अल्लाह तुंहिंजी उमिरि में बरकत ॾे सत चओ सुभाणे सही त मेर न ये न तो वॾा जी सर ॾियनि नंढा खणी वञनि ही छा छो भलो आया सभु चओ सुभाणे अल्लाह हिन जे उमिरि में बरकत ॾे अल्लाह सभिनी खे ॿाहिरि जो बच ख़ुशियूं नसीब ॾाढा त चओ सुभाणे हाणे मां जाम शोर तकीर कई हिकिड़ो छोकिरो उथी बीठो मूंखे चई मोला असां ही भलो आया जे ना छोकिरनि जो मुंहुं था ॾिसूं त बि तव्हां मुला काबड़ी कयो था छोकिरनि जो मुंहुं ॾिसी अलाह जी कुदरत था ॾिसूं अलाह जी कुदरत बि हिन छोकिरीअ जे मुंहं में फाथी आहे अलाह जी कुदरत कीअं ॾिसणी आहे सुभाणे अलाह चओ त 4 आयतूं क़ुर जो पढ़ा ॾाढा थो चओ सुभाणे ही घोट अदनान भलो आहे जंहिंजी शादी क़ुर जे शाम में पई तो सिंधी मुहाजिर जी पाण में दोस्ती ॿई परणियल कोन आहे पोइ हिक ॿिए खे चऊं त तूं शादी कंदे त ज़ाल खे छा चवंदे पहिरीं राति